नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। नूरियाबाद खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मंज़ूर हुसैन पालारी। रिपोर्ट मूजिब पीपी मुख़ालिफ़ ॼामशुरो इतिहाद जे अॻवाननि ऐं पालारी इतिहाद जे अॻवाननि जा ॼामशुरो ज़िले जे यूसी मॉल जे ॻोठनि वॾेरो शेर मोहम्मद शहणो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं मुख़्तलिफ़ यूसिन जा तूफ़ानी दौरा करे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कया विया। इन्हनि जो इहो चवणु हो त हाणे तव्हांखे पंहिंजे सॼण ऐं दुश्मननि जी सुञाणप रखणी पवंदी। जिन माण्हुनि हमेशह तव्हां सां ठगियूं ऐं विसाघातियूं ऐं धोखा कया आहिनि उन्हनि खे कॾहिं बि वोट न ॾियो ऐं अहिड़नि मुफ़ाद परस्त माण्हुनि खे पंहिंजे मथां मुसलियत हरगिज़ न कयो। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त इन्हनि करप्शन खोरनि अव्हां सां 40 सालनि ताईं वॾा ज़ुल्म कया आहिनि। अव्हां बि उन्हनि खे आज़मायो ऐं हिकिड़ो चकर असांखे बि मौक़ो ॾेई ॾिसो। इनशाअल्लाह तव्हांजा तरजीही बुनियादुनि ते मसइला हल करे तव्हांखे बुनियादी सहूलतूं ॾियण लाइ हर मुमकिन क़दम खणंदासीं। ॼामशुरो इतिहाद जे अहम अॻवाननि ख़िताब कयो, जिन में सरदार मलक चंगेज़ ख़ान, हाजी मोहम्मद रमज़ान पालारी, कांबो ख़ान ब्रह्माणी, डॉक्टर अनवर पालारी ऐं अली दोस्त पालारी ख़िताब कयो ऐं वॾे अंगज़ में मोज़िज़ माण्हुनि शिरकत कई, जिन में नबी बख्श पालारी, मंज़ूर हुसैन पालारी, अब्बास पालारी, समाजी अॻवान शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, अली ज़मान पालारी समेत ॿियनि मोज़िज़ अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई ऐं सभिनी वोटरनि ऐं मुक़ामी माण्हुनि खे इंतख़ाबी निशान तालो ते 24 तारीख़ ते वोट ॾेई कामयाब करण जो चयो।